नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घुटकी में ख़बर ॾींदा हलूं त मदरसा गोसिया फरीदिया मस्जिद नूर मोहम्मद जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे हवाले सां मुफ्ती अब्दुल करीम सईदी जी सदारत हेठ इजलास मुनक़द थियो। इजलास में अलामा मोहम्मद अहमद चिश्ती, हाफ़िज़ अब्दुल हलीम सईद, कारी मोहम्मद सईद समेत मज़हबी जमात जे अॻवान वॾे तादाद में शिरकत कई है। इन मौके ते इजलास खे ख़िताब कंदे मुफ्ती अब्दुल करीम सईदी चयो त इश्क मुस्तफ़ा असांजे दीन जो हिस्सो है। सिर्फ़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निशानदाही कयल रस्ते ते अमल करण सां दुनिया या आख़िरत में कामयाबी मिली सके थी। जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैलियूं, प्रोग्राम ऐं दुरूद इस्लाम जूं महफ़िलूं मुनक़द करण इश्क रसूल जी इज़हार जो वसीलो है। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तैलीमात इंसानियत जे लाइ मशहूर रहा है। रबी अव्वल जो महीनो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत ऐं वफ़ादारी जो दर्स ॾिए थो। इजलास में इंतज़ामिया सां मुतालबो कयो है त 12 रबी अव्वल जे जलूस जी सिक्योरिटी जे लाइ फुल प्रूफ इंतजाम कया वञनि। रोडनि ते सेवरेज, गंदो पानी निकाल कंदे सफाई जा बेहतर इंतजाम कया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।